हैदराबाद में चौपाई माल जे 2 ॾींहनि वारे मुल्की नुमाइश लाइव स्टॉक एक्सपो 2020 जो इफ़्तिताह एमपीए फरियाल टारपुर कयो। नुमाइश में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल भाॻियनि पारां उठनि, घोड़नि, ॿकरियुनि, मेहनि, ढगनि, पखियुनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जे मच्छियुनि जे नस्ल जा स्टॉल नुमाइश लाइ पिणु लॻाया विया आहिनि। पहिरियों दफ़ो लाइव स्टॉक डिपार्टमेंट असांजो मिनिस्टर साहब जेको आहे अब्दुल बारी पिताफ़ी साहब, उहो ॾाढो इंट्रस्टेड आहिनि हिन कम में। उन्हनि हिन इवेंट में सभिनी स्टेक होल्डर्स खे गॾु हिकिड़ी जाइ ते गॾु कयो आहे त जीअं हिक ॿिए जे ख़्यालनि खां वाक़िफ़ बि थी सघूं ऐं लाइव स्टॉक जे शोबे खे वधीक तरक़ी ॾियारे सघूं। हिकिड़ो फर्स्ट स्टेप जेको सिंध गवर्नमेंट खयो आहे तमामु बहितरीनु ऐं उनजी जेका आहे हीअ अॻिते बि इन शयुनि खे बि जेके प्रमोट कंदियूं शयूं माण्हुनि खे घणी नॉलेज न हूंदी त बाबा जानवरनि खे छा खाराइजे, कीअं खाराइजे, कहिड़ो नस्ल रखिजे ऐं नस्ल कहिड़े क़िस्म जो हुजे। इन करे जेके हीअ शइ उन्हनि खे ऑन ग्राउंड प्रैक्टिकल ॾेखारी वई आहे उहा तमामु बहितरीनु आहे। हैदराबाद में तमामु बहितरीनु मेलो थियो आहे ऐं अहिड़ा मेला थियणु घुरिजनि ऐं सिंध जूं जेके बि सक़ाफ़ती शयूं आहिनि उहे टोटल हिते आहिनि ऐं ॿकरियूं, घोड़ा, ढगा, तक़रीबन जेके बि असांजा जानवर आहिनि ख़ूबसूरत जानवर उहे असांखे हिते हैदराबाद में मिलिया आहिनि। हिते असां 41 मुख़्तलिफ़ नंढे नंढे जानवरनि जूं ब्रीड्स आंदियूं आहिनि जेके अनमोल ब्रीड्स आहिनि ऐं तमामु नायाबु नस्लूं आहिनि। उन्हनि खे असां माण्हुनि सां मुतारिफ़ करायो आहे उन्हनि भाॻियुनि सां जेके उन्हनि खे अफ़ज़ाइश ॾियनि था, पालनि था, इन्हनि खे संभालनि था, उन्हनि खां माण्हुनि खे मिलायो आहे। ऐं हिते असां टेक्निकल सेमिनार जो अरेंजमेंट कई आहे, घोड़नि जी रेस वग़ैरह ॿी इंटरटेनमेंट लाइ मुख़्तलिफ़ इवेंट्स आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk